वमा कुन्ना लिनहतदिय लौला अन हदानल्लाह। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिन नास वल जान वला आलिहि वअस्हाबिहि वअज़वाजिहि वअहलि बैतिहिल मुतत्तहिरीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वज़्ज़ुहा वल्लैलि इज़ा सजा। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिल आख़र। मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाहि व ख़ातमन नबिय्यीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। वॾे आवाज़ सां बाआवाज़ बुलंद सोने नबी दिलबर नबी इमामुल अंबिया ख़ातमुल मुरसलीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते सलात शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। खुदी को कर बुलंद इतना के हर तकदीर से पहले। खुदी को कर बुलंद इतना के हर तकदीर से पहले।
खुदा बंदे से खुद पूछे, बता तेरी रजा क्या है। अल्हम्दुलिल्लाह अजवारो ही प्रोग्राम कुरानी रूहानी इस्लाही तारीख़ साज़ वॾो प्रोग्राम मुनक़िद करायो वियो ताजदार मदीना जे उनवान हवाले सां, सिंधु दरियाह जे हवाले सां। दुआए अल्लाह रब्बुल इज़्ज़त तमाम बुज़ुर्गानी दीन उलमा इकराम अकाबिरीन जी हाज़िरीअ खे पंहिंजे बारगाह आलिया में क़बूल फरमाए। चूँकि वक़्तु मुख़्तसिर आहे, तव्हां जे साम्हूं ई तमाम उलमा इकराम बुज़ुर्गानी दीन मौजूद आहिनि। मां तव्हांजे साम्हूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे बहारे कलाम मां हिकु सूरत ज़ुहा ऐं 22 सीपारो सूरतुल अहज़ाब आयत नंबर 40 तिलावत करे चुको हाँ। ताजदार मदीना उनवान इन निस्बत सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त असां तव्हांजे मथां जेको एहसान कयो वॾो थोरो कयईं। ॿिन्ही जहाननि जो सरदार, नबियनि जो नबी, इमामुल अंबिया, ख़ातमुन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबीअ जो उम्मती असां तव्हांखे बणायईं। इहो एहसान थियो, इहो थोरो थियो, पर अफ़सोस इन ॻाल्हि जी आहे जो अल्लाह से असांखे जै सच्चे रसूल जै सच्चे नबीअ जो उम्मती बणाए तो ओड़ो सच्चो उम्मती असांखे बणाए भी सही। असां में वो किरदार ना है, अफ़आल ना है, अरकान अखलाक ना है। असां हर लिहाज असां मुसलमान पोते ज़ीरो आहियूं। इहो दौर ऐं ज़मानो अची वियो आहे। अहादीस मुबारका जा किताब भरिया पिया आहिनि। अहिड़ो ज़मानो ईंदो माण्हू हिक ॿिए खे मारींदा, न कातिल खे ख़बर छो थो क़तल कया, न मक़तूल खे ख़बर त छाजे लाइ मारी। उहो दौर हले थो। जाथे काथे तव्हां ॾिसो माण्हू मरनि था, अब छो मारी ख़बर ई न आहे, केरु हासी ख़बर ई न आहे। ऐं अहिड़ो दौर ज़मानो बि ईंदो जो यहूदी ऐं काफ़िर तव्हांखे मारींदा। मुसलमाननि खे थोरा हूंदा, चीन घणा हूंदा, मुसलमाननि जी कसरत हूंदी। एटम बम भी रखंदा, ताक़त भी रखंदा, पर पोइ छाजे करे काफ़िर ऐं ईसाई यहूदी असां मुसलमान खे मारींदा। जंहिंजे गोश्तनि जा चीथड़नि जा कीमा असां गॾु करे ॻंढ करे ॿधी खणंदासूं बि सही। दुनिया ॾिसे बमनि जा धमाका थींदा त लाश जा पुर्जा ऐं टुकड़ा आसमान में पिया उॾामंदे नज़र ईंदा, पर मुसलमान पंहिंजे को घोड़नि जे भॼाइण में मसरूफ़ हूंदा, के उठनि जे भॼाइण में मसरूफ़, के असां तव्हांजे हिन इलाइक़नि में खानपुर महाराज जे इलाइक़े खां मथे वारनि जे दड़नि ते होॾे झलमंगसी जे वारनि जे दड़नि ते अरब हज़रत अची करे छा कंदा, अयाशूं कंदा। तलूर पखीअ जे कॾ पिया भॼंदा वता हूंदा, उते मुसलमान पिया मरंदा वता हूंदा। जे ॿिनि सबबनि जे करे, हिकु त इहे मुसलमान जेको आहे त मौत खे नापसंद कंदा, ॿियो दुनिया जी मुहबत हूंदुनि, लालच ऐं हिर्स हूंदुनि, तॾहिं जिहाद खे नापसंद सम्झंदा, मौत खे नापसंद सम्झंदा ऐं मुसलमान पिया मरंदा। हे बि ताड़ियूं वॼाईंदा। ऐं हिकिड़ा वरी इसराइली मसनूआत शयुनि खे ख़रीद फ़रोख्त करे सांभड़ बि वठंदा। न ज़ाल खे ख़बर न हिन खे ख़बर। शैम्पू भी वठंदा, सर्फ भी वठंदा, आइसक्रीम भी खाईंदा बीठा हूंदई, मिनरल वाटर जो बोतल पानी भी वात ते हूंदा। सभु इसराइली मसनूआत वारी शयूं, ऐं उन्हनि जो पैसो उन्हनि ॾे वञे थो ऐं मुसलमान जो रत वहे थो। इन जी भी ख़बर न आहे, वात पटियो पियो अथसि। मुझा दोस्तों, हर लिहाज से अल्लाह जेका तोखे ताक़त ॾिनी आहे उन हिसाब सां दुश्मन जो मुक़ाबलो कर। अॼु वाइदो कर त कंहिं दुकान ते असां इसराइली मसनूआत शयूं न वठंदासीं, जेके शयूं उन खां ठही आहियूं उनजो बाइकाट कंदासीं, न वठंदासीं। कम से कम एतिरो त करे सघो था न। अचो त अल्लाह से असां तव्हांखे कहिड़ो रसूल ॾिनो आहे, चओ सुभान अल्लाह। अल्लाह साईं क़ुरान में ऐलान कयो, चओ सुभान अल्लाह। फरमाई बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दुनिया वारो कुरान जो ॿुधण त सवाब, चो इन साईं जो ॾिसण बि सवाब आहे। आख़िरी सिपारो आहे, सूरत जो नालो सूरत ज़ुहा आहे।
वल्लैल इज़ा सजा मा वद्दाक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामुल अंबिया ताजदारे मदीना मुझवा अल्लाह से फरमाया महबूब अच्छो मुझवा गमज़दाए फरमे मुझा अल्लाह मुझो वही बंद थी वो मक्के जा काफर मुशरिक खिलन पया तो को पया कन त मोहम्मद जो रब मोहम्मद खां नाराज़ी वयो आहे अल्लाह गालाईंदो नथस है वही बंद थी वयो आहे अल्लाह मोहम्मद अरबी खां न जो रब कावड़ जीवियो आहे ये गालो काफर पया था कन अल्लाह इन जे घरे मुझो आया गमज़दा आया दुनिया वारो अल्लाह सी कुरान नाजिल कयो अल्लाह फरमाया महबूब वो ताजदारे मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा महबूब मक्के जे मुशरिक काफिरन के तू जवाब न दे ताजू जवाब मदीने दे रांदो मक्के दे रांदो मां अल्लाह पान जवाब दे दुसे मां रब जो जवाब क़यामत रहंदो जो सुभान अल्लाह। केड़ो जवाब काफरन तो यो ठोक कयो रोशो कयो तो मोहम्मद जो रब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाराज़ थियो गालाइंदो न था से छरे ॾिनई से वही अचे कोन पियो त अल्लाह से जवाब ॾिनो चो सुभान अल्लाह। फरमाई वज़ुहा वल्लैल इज़ा सजा ओ मुझा महबूब तुझे चेहरे जो मुखे कसम एडो सोनो आ एडो प्यारो आ वल्लैल इज़ा सजा कसम तुझे उन वारन जो जेको ताजे मुखे ढक्यों बिठाइन अल्लाह इहो त जवाब न थो सवाला मक्के जे मुशरिक काफिरन मजाक उड़ायो मोहम्मद जो रब मोहम्मद खां नाराज़ी वयो आहे वही मुनक़ता थी वयो आहे जवाब आयो सोना तो के सोनो ठायो आहे महबूब चेहरे जो कसम आहे प्यारन प्यारन जुल्फन जो कसम हुआ जेके ताजे चेहरे मुबारक के ढक्यों बिठाइन अल्लाह जवाब समझ में ना आयो दुनिया वारो मुफस्सिरीन उलमाए किराम बारीकी से जवाब ॾिनो जे अल्लाह जो मतलब है मकसद ओ मुझा दिल पर न पे एडो सोनो ठायो माए एडो प्यारो ठायो माए वज़ुहा वल्लैल इज़ा सजा इहो दलीला मा वद्दाक रब्बुक वमा क़ला सुना जे करे मां रब तोखां नाराज़ थिया छॾे दिया एडो तोखे सोनो ठाया ई रहा एडो प्यारो तोखे ठाया ई रहा इहो दलील आ सोनो आ प्यारो आ वणंदो आ छो नहीं जे चंद्र खे भी भेणी नाहे त मां वद्दाक रब्बुक वमा क़ला पो रब तोखे छॾियो कीअं तोखां नाराज़ कीअं आहे पीरो जवाब वरी बी माना कया मकसद बियो आहे अल्लाह फरमायो वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मुझा सोना मुझो छुआ काफर हीअं चवंदा आहिनि मोहम्मद जो रब मोहम्मद खां नाराज़ी वियो आहे छॾे ॾिनो अथसि ॻाल्हाईंदो नाहे अल्लाह फरमाए मुझा महबूब
कसम आए मुखे दिया रोशन जो वल्लैल सजा रात जे तारीकी जो अल्लाह जवाब समझ में ना आयो सी थोड़ो तवज्जो कर मुझा सुना जी मुझा अल्लाह दिया में वादा रखा माए दिया थी दो रोज रोशन सुबह थी दो मानो कम कार कंदा काश्तकारी कंदा कणक जो लाभर थ्रेशर में दुकान में मसरूफ हलाल रिज़्क़ रोजी कमाईंदा दिया में फायदा रखा मां वरी रात थी दो मानो सुम्ही पवंदा आराम कंदा सजे दिया जो थक लही वेंदो त रात में भी फायदो आ दिया में भी फायदो आ इहो दलील आ गरब गवमा कला जिया दिया में फायदा रात में फायदा वो मुझा सुना नबी तोड़े वही अचे भी तुझो फायदो आ न अचे तुझो फायदो आ नुकसान ना है जो सुभान अल्लाह टी माना कया वरी मकसद बियो आ फरमे वजुहा अल्लाह फरमे मुझो छुआ फरमे अल्लाह हे काफर मुशरिक चौंदा आहिनि त वही कोन थो अचे मुहम्मद का मोहम्मद जो रब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाराज़ थियो छरे ॻाल्हाईंदो कोन अथसि अल्लाह सी जवाब ॾिनो फरमे वज़ुहा वरी ॿिए अंदाज़ सां वल्लैल इज़ा सजा मुंहिंजा महबूब जी मुंहिंजा अल्लाह ॾींहुं ईंदो पियो आहे जी मुंहिंजा रब रात बि ईंदी पई आहे जी मुंहिंजा अल्लाह जॾहिं ॾींहुं बि अचे पियो रात भी अचे थी पई न ॾींहुं रुकजियो न रात में रुकावट थिया यो दलीला मावता गरब गवमा कला जे करे तो खां नाराज थिया वो मुझा सुना नबी न ॾींहुं अचे आ न रात अचे आ जो सुभान अल्लाह कुरान जे समझाइण ते कुर्बान वया छा थो तफसीर ॻाल्हाए अया तवज्जो कर वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मुझा महबूब तो खां नाराज़ थिया त न ॾींहुं अचे हा न रात अचे ॾींहुं अचे थो पियो रात अचे थी पई त इहो दलील आहे तो खां नाराज़ कीअं आहियां मावद अल्लाह सी ठीक आ पो वही त बंद थियो न काफर त चवंदा अच्छा अल्लाह सी फरमाए त नबी के वरी बे अंदाज सां समझायास वरी खुश कयास ए तसली थो दे जी नंढड़ो बार पांजे पीए सां री सकंदो अच्छा जे चवंदो आ अबा शय वठी दे खेरडो वठी दो चवंदो न न न ही न हुजे बियो हुजे वरी बी शय वठी दींदो वरी वो नंढड़ो पुट ईद जे दिहाड़े ते या शहर बाजार ता जे घोटकीअ में चवंदो न न बाबा बी शय वठी दे पो शयन जो भरी बधंदो पो खुश थींदो एटे चार जवाब भला मिलिया तने भी नबी मुझो अल्लाह फरमाए छो काफर त चवंदा अल्लाह फरमाया महबूब बुध अल्लाह फरमायो अलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला नाराज नथी मुझो नथी गमगीन नथी हर आयल पोयो वक्त पीरी वक्त खां तुझे ला बेहतरा चो सुभान अल्लाह ओहो किया थोड़ो हेडे तवज्जो कर जण त कुरान पियो फरमाए तफसीर लिखो आहे मुझा सुना नबी जने दवा आलम अरवा में होए दवा बेहतर होए जने दवा आलम अरवा खा पाजे अम्मा आमना जे बदन में आए त आलम अरवा खा बेहतर वलल आखिरत खैरुल लक मिनल ऊला हर पोई घड़ी दांजी पीरी घड़ी खा बेहतर जने त अम्मा जे पेट खा दुनिया में आया हो त अम्मा जे पेट खा वधिक बेहतर वरी तवा बचपन जी जिंदगी गुजारे जवान ता थिया हो अया ता जेला बेहतर वरी 40 साल जा थिया हो नबूवत जे ताज सा ता के नवाजो वो ता जेला पीरी जिंदगी खा बेहतर छो त नबूवत जे ताज सा नवाजो सिर्फ नबूवत ना चो खत्म नबूवत खोल कुरान चो सुभान अल्लाह बैयत मथे गिरे अल्लाह कुरान में ऐलान कयो है कुरान जो बुधण त सवाब चो इन साईं जो ॾिसण भी सवाब है पर में बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम
बावियों सिपारो सूरज नालो सूरतुल अज़ाब आहे कुरान में अल्लाह ऐलान कयो खुलो पियो कुरान फरमाए काल मुहम्मदुन अबादिम जालिकुम वलाकिर रसूलुल्लाह व खातमुन नबिय्यीन चो सुभानअल्लाह नबूवत पीरी जिंदगी का बेहतर यो किया थोड़ो इन जो नमूनो ताके समझाया अल्लाह से फरमायो खातमुन नबीना कंजा भी अबू जी कोन्हन यो वडो नबी जो इनाम वडो रसूल जो यो मौजूज़ो आहे अल्लाह जो दो इनाम किया बुधो दुनिया जा मुसलमानो फरमाए आखिरी नबी आहे खातमुल नबीन आहे मुझे साईं के अल्लाह पुठड़ा दिना वरी पान दे रब मुसलसल घुराया आखिरी पुठड़ो थियो जे हजरत इब्राहिम बीमार थी पयो आहे मथड़े में सोर आहे रसूल के घर जे अंदर सडु थो नबी फरमा जी करे छा क्या रब जी शया घुराया अगे भी हाने भी न के घुराए तो उन जी मर्जी न या रसूल अल्लाह ता जो साईं घर में आयो पांजे बचड़े इब्राहिम के हथन ते खणी करे रब ने न्यारे चोंदो आ ओ मुझा अल्लाह बचड़ा दिनई घुराए वरतई हाने यो हिकड़ो दमो खेरे अखिन जो ठार आहे ठंडक आहे दुनिया वारो अल्लाह फरमायो गोया के ना मुझे तसव्वुर ख्यालात दे नजर कयो छो त रब पाण दे घुरायो रब जी मनशाई तना न बचंदो न दीदो मां छो मुझा अल्लाह हाने न सवाल जे जवाब दे नजर कयो दुनिया वारो मौलवी साहब आए पुत्र थस दाढ़ी रखी आलिम हुजे न हुजे दुनिया उनके मौलवी चोंदो बुजुर्ग वली हुआ करामतन का पुरनोरा पुत्र पैदा थो वली हुजे चाहे न हुजे मानो चौदा साईं बुजुर्ग वली हा चोर जे पुत्र के चोर चौदा यो दुनिया जो एकड़ो दुस्तूरी निजाम आहे मुझा सोना पुत्र दता जो आहे जे करे बचाए करे हयाती दास दुनिया तो चौंदी न नबी आ छो त नबी जो पुत्र नबी होंदो आ नबी चौंदस ओ मुझा सोना नबी ताजे बचड़े पुत्र के घुराए पान रे ता के रोआरे यो थोड़ो गम देण माला बर्दाश्त कंदो आ पर ताज खत्म नबूवत जे मथा दाग बर्दाश्त न कंदो आ गाल समझ में आई न के फटके अटके थी गालावे तो सही रसूल जो पुत्र छो न बचो हिकड़ा चौंदासी असा साईं जी दुआ थी बेड़ा पार थी रसूल जा बचड़ा न बचा राज छाए बुजुर्गन लिखो त अल्लाह फरमायो नबी जो पुत्र बचाया हा त नबी कया सा न मानो भी त नबी चवे नबी जो पुत्र नबी अल्लाह फरमायो यो जुदा करे थोड़ो गम दे रसूल के रोवारे यो दुख तुम रब का बर्दाश्त थी सके थो पर यो खत्म नबूवत दाग बर्दाश्त न थो थे जो नबी जे पुत्र के नबी का पोको नबी चवे ना मुझा दोसो यो केडो मकाम चौ 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 वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला तो हर आयल घड़ी पोई पीरी का भीतर आहे अया तवज्जो कर मुझा सुना जडे तवा आखिरी उम्र ते दा पोतो अया तवा बेहतर दुनिया छड़े करे तवा कब्र आलम अरवाह में आयो तो वो निजाम ता जेला पीरी दुनिया जेर नेमत का बेहतर वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला अया तवज्जो कर क़यामत जी में माशर जे मैदान में रोजाए रसूल मा साईं जल निकरी करे अल्लाह जे सामोदा तमजा दिल भर नबी आलम बरज़ख खा आलम आखिरत ता जेला बेहतर अरे पोई घणी ता जेला बेहतर वरी जन्नत जे मथे आला निजाम खानन में वियारे जन्नत जे मकाम आला में वियारे अल्लाह ता जेला बेहतर करे छड़ो आने तो खुश थी अया नबी मोढ़ो
अल्लाह काफर त चवंदा वही त बंद थियो कुरान नारो हयो आहे कुल कुरान जो सुभान अल्लाह पर में बिस्मिल्लाह इन कुरान जे समझाणी दे त नजर गयो आए दिल इनायत के चुमी जण जे ला चए थी फरमे वाला सफयुती का रब का फतरजा मुझा सणा मुझो नथी गमज़दा नथी छो मुझा अल्लाह फरमे एडो दीदो माए एतरो दीदो माए मुझा दिल बर नबी राजी करे छड़ींदो माए खुश करे छड़ींदो माए वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला मा रब तोखे नाराज़ भी न आया तोखे छड़े भी न ॾिनो आहे ही मा रब जी राज़ आहे मुंहिंजो साईं ख़ुश थी वियो आहे ताजदारे मौज़ू मदीना आहे त अल्लाह खे रसूल एॾो प्यारो आहे अॼु छा थी रहियो आहे फ़लस्तीन में असांजे सिंधु दरिया जो छा थींदो मुल्क पाकिस्तान जो छा थींदो जमीयत उलमा इस्लाम जा आलिम बुजुर्ग कायद सिंध इनामा राशिद महमूद साहब वाह जो पंहिंजे मुल्क सां निभायो सिर्फ हिकिड़े सिंध सां न निभाए पूरे पाकिस्तान सां निभाए चीजे करे सिंध कमज़ोर थींदो सूबो त पंहिंजो पाकिस्तान कमज़ोर थींदो हर दौर में उलमा जी मेहनत रही आहे गुडूअ जे पुल खां तां ॾिठो ओ ठठे जाम शोरे जे इलाके ताईं सॼो ॾींहुं सफ़र करे पंहिंजे सिंधु दरिया जे मथां नारा हणंदे हणंदे सिंध सां निभाए हारिन सां निभाए ग़रीबन सां निभाए न को सरदार नज़र आयो न तव्हांजो को वॾेरो नज़र आयो न एमएनए पीए नज़र आयो जंहिंखे तव्हां वोट ॾिना हुया जंहिंखे तव्हां अॻियां आंदो हुयो अॼु ॾुखे वक़्त में न हारन सां ग़रीबन सां मिस्कीनन सां जंहिंजो जियापो पाणीअ ते आहे काश्तकारीअ जे मथां आहे जेकर तव्हां ग़रीबन सां पहिरें सिफ़ में बीठल आहे त जमीयत उलमा इस्लाम जा आलिम बुज़ुर्ग कायद सिंध बीठो आहे जो सुभान अल्लाह ऐं तव्हां बि साथ ॾींदो ॻाल्हायो वॾे आवाज़ सां चओ इंशाल्लाह साथ ॾींदासीं बाक़ी ॿुधो ॿुधो ऐसे सिंधु दरिया ते हाणे सी धाड़ो लॻी वियो बलोचिस्तान सॼो ब्लाक लॻो पियो आहे मुल्क में इफ़रा तफ़री असां तक़रीरूं वाइज़ कयूं था पिया तव्हां ख़ुशि आहियो त जलसा थियनि मौलवी अचनि पोइ भत बि थिए मानियूं बि थियनि टिकियूं बि थियनि सुर बि थियनि सवाब बि सभु थींदा पर ये सिंध जा दुश्मन तक़रीरनि ऐं वाइदनि सां न सुधरंदा नंढड़ो हिकिड़ो मिसाल मां ॾियां चई हिकिड़ो सूफ़ी मुला सूफ़ी अॻियां सूफ़ी त वॾा वली हा बुज़ुर्ग आहे इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जे दर्स में हिकिड़ो सूफ़ी आयो छॾे सबक़ खे हदीस खे हुननि सां वञी मिलंदो हो तालिबन शागिर्दनि चयो साईं तव्हां हदीस जा वॾा फज़ाइल ॿुधाईंदा हो उलमा जा वॾा फज़ाइल ॿुधाईंदा हो हिकिड़ो सूफ़ी मुला अचे थो सबक़ पढ़ंदे हदीस खे था छॾे वञूं साईं चुबा तव्हांखे ख़बर न आहे मां आलिम बिला आहियां हू आरिफ बिला आहे उहे सूफ़ी हुया उहे हिन दौर जा सूटा हाणे जी सूफ़ी आहे नमाज़ जी ख़बर न आहे सूफ़ी आहे इहा सूफ़ी न आहे कूफ़ी आहे ॿुधो सूफ़ी मुला उनखे जमायतनि साईं 4 एकड़ बनी ॾिनी चईं कणक बि पोख हर बि काय मस्जिद में पढ़ा बि सही बाबा तुंहिंजो गुज़ारो इन ते जी अॼुकल्ह मौलवी वेचारा 5000 पगार ते तव्हांजे कणक ऐं इन ते पिया था पढ़ाइनि पोइ को कंहिं उनखे ॾे थो को न को 5 किला को 10 किला सूफ़ी मुला वेचारो 4 एकड़ बनी हर काई कणक पोखी त ॻोठ जो हिकिड़ो को छुड़वा के गॾा हो उहो अची शुरू थी वञे बनीअ में मौलवी ॾिठो सूफ़ी मुला ठी वञे बणाए गॾा त कमु लाहे वियो पोइ वियो वेचारो तावीज़ लिखे बनी में पूरियई ॿियो ॾींहुं त छोटी बिस्मिल्लाह वरी गॾा आयो वरी ठियार न मुड़ियो वरी पाणी पड़ी दम कई वरी सॼे बनीअ जे मथां छंडरे आयो वरी नज़र की त टीने ते वरी गॾा अची बरो ॾेई वियो ॾिठी नथो मुड़े पोइ क़ुरान खणी करे विच कणक बनीअ में वेही पढ़णु शुरू कई हिकिड़ो हमरा जो तां मटियो को देवबंदी मौली सुठो भलो को तहां जड़ो हथ अची ची मौली साहब छा थो करे उस में गर्मीअ में कणक में चिबा हिकिड़ो ॻोठ जो गॾा मुड़े कोन थो उन जे लाइ क़ुरान थो पढ़ा ऐं ॾिठो सूफ़ी मुला खे ख़बर पए कान थी हे जो वियो पादर खणी बिस्मिल्लाह जो कई तव्हांजो घोटकी गॾा खे टपाए छॾी मोटी आयो ची गॾा वियो क़ुरान खणी मस्जिद में ची छो थियो
ची गदा के कुरान जी केड़ी खबर सूफी मुला ची यो गदा कुरान सा न मटंदो पादरन सा मटंदो ए सिंध जा गद्दार सिंध के विकण वाला जालिम ये खुदा जो कसम है ये वायदन तकरीरन सा कोन सुधरंदा ये पादरन सा सुधरंदा तडे राशिद मामू साहब चो तो झंडा भी खणी छो तो डंडा भी खणी गाल समझ में ना आई अज वायदो करता हर दौर जे मुश्किलात केड़ी भी मुश्किलात होजे चो सा मोह देण जला तैयार आयो तैयार चो वडे आवाज सा तमाजा दोस्तों अजीजो इंशाअल्लाह उलमान जो ता साथ दींदो दिसो जिन के ता वोट देना होया वोट तो ता दिनाई जमात के होया पर ये जालिम जोरी करे वया अल्लाह मालिक का कादे विंदा पर बुधो पोई भी जिन के वोट देई ता पांजे मथे ते विहारे होयो ये ही ता जो पानी विकड़ी ता जे बनने के वैरान करे ता जे वात जो गिर खसण वाला भी ये ही था आइन के नाइन जाहिर थिया के न थिया मगर मच्छ वाला गोड़ा था हारन अंस विकणी भी पाण आया वरी रोइन भी पाण था उते वरी पाण उते वही करे तकिरू भी पाण था करन मुजा दोस्तों जो धरणा त असा आणो न रोण त असा न रणियो त असा कयो न ओ चोर भी एकड़ो चोर आयो घर में गिरो जड़ो चोर चोर अचे घर में चोर वरी भागे चुप 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 कर जी चुप कर भागे चोरे घर में गिरो बीठो ये चुप कया चोर भी तू वरी माखे जे तो चुप कर चोर भी ये पीपला वरी असा के अचन चुप कर मुजा दोस्तों अजीजो आज वायदो करते इंशाअल्लाह उलमा जो साथ दींदास हाथ मथे करे बाबा वायदो सही तमन से ऐ फलस्तीन में वडो जुल्म हले थो पयो मुसलमान शहीद था पया असा जे हुकुमरान ने मुसलमान के खबर भी ना है बेहोश लगा पे निंद्र में पे आज वायदो कर पांजे हिसाब से मौलाना फजल रहमान साहब कराची में इसराइल खिलाफ धरने जो ऐलान कियो जो इंशाअल्लाह पहुंची करे होती भी असा मलाइंदास तो नबी इमाम लंबिया सा मोहब्बत कंदा से रहमतुल्लाह अलमीन नबी अल्लाह साईं कुरान में ऐलान कयो केड़ो नबी रब्बा ता कयो आए खोल कुरान जो सुभान अल्लाह पर मैं बिस्मिल्लाह रहमानिर रहीम आए रहमतुल बरकत वारो कुरान है कुरान सुनो इनमें अल्लाह से ऐलान भी सुनो कंदो है तवज्जो कयो मुसलमानो आए यारो सिवारो है ई कुरान खुलो पयो सूरत तौबा है पर मैं लक़द जाकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा तुम हरीसुन अलैकुम बिल मोमिनीना रऊफुर रहीम फ़इन तवल्लो फ़क़ुल हस्बी अल्लाह ला इलाहा इल्ला हुवा अलैहि तवक्कलतु व हुवा रब्बुल अर्शिल अज़ीम जो सुभान अल्लाह हरीस नबिया बुद्धो बुद्धो मां एकड़ो नुक्तो बयान कया थो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हरीस दीन में चई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एकड़ो साहबी हज़रत सलमान फारसी नबी साईं ते कलमो पढ़ी आशिक रसूल जो थो पर काफर यहूदी वट गुलाम आ कैदी आ नबी साईं वट आयो या रसूल अल्लाह कलमो पढ़ियो आशिक तहां जो कैदी काफर जो साईं को हीलो वसीलो बुधायो साईं बदर जो जंग लगो मुखा व्यो उहद जो जंग लगो मुखा व्यो 70-72 साहबी शहीद थिया या रसूल अल्लाह ता जो चाचो यारा टुकड़ा थियो साईं मुझे लागो हीलो वसीलो बुधायो मां भी आजाद थी करे तो मोहम्मद सुवाजे कदमल जे मथा कुर्बान थी वया मुझे नबी फरमायो जे मालिक के काफर के चो मुदर्रिसीन उलमा किराम का पूछी दिसो पानी जा किस्म घणा अबद मुदब्बर अबद मुकातब नबी से फरमायो तो मुकातब तवई करेस यानी मालिक के जो अबद मुकातब जेबो आज वठनो थी वठ जो कुछ तुझो डिमांड है मां पूरो गंद से पर मुखे छरे चवेस दिसो छा तो चवे हजरत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला हो उन वट आयो ची तुझो डिमांड छा है जो कुछ वठनो आ वठ पर मुखे आजाद कर ची 360 खजल जो चक्यों खणी हा एतरो माल सोन खणी आ चक्यों मुझे बनिया में लगा कजो वजो थी वन पा
आग लगी वही डंग डोका भी झलने पो आजाद कंदो मां हजरत सलमान फारसी नो तो आयो मुझो छा थो या रसूल अल्लाह मुझो कमल थो मां गरीब मां गुलाम एक खजी चकी जी ताकत ना है 360 कजन जो चक्यों काढो आना नबी से फरमायो घबराना ओ साहबा जी जमात अचो पांजे भाजी मदद कयो जो सुभान अल्लाह नबी जा उम्मती सदायो था ना वाह बेशक जो आवाज हेजी तई आयो पर बुध बुध फासंदे भी तू पाण नबी से फरमा पांजे भाजी मदद कयो हदीस पाक में को 5 चक्कियों खजूरियूं खणयो को 10 को 20 को 50 को 100 360 खजूर चक्कियों थिया नबी साहबा जो दुस्तूरो पांजे के साथी साहबिया के मजबूर दिसी मकरूज दिसी गरीब दिसी फाथल दिसंदा हा तो उनजी मदद कंदा हा असा जा कलमे वारा मुसलमान सौट सौट सा मासात मासात सा भा भा सा गोठ वारो गोठ वारे सा ओड़े पाड़े वारे सा इया छत्ता लगा पिया एक बेजे पोया पेरन कढण जे ला त मरे त जिंद छुटे को मुश्किलात में फाथो को मकरूज थयो को डमर में अचियो को बीमारी में अचियो तो चंगो थयो भलो थयो खड में करे त इया भलो आ असा जो इयो दस्तूर असा जा इला हेडियो डाड़ियो अच्छो बुजुर्ग मुजा दोस्तों अजीजो असा जा जमाती नेक नमाजी हाल असा जा इए कम्मा साजा इए सजाए थो नबी जो उम्मती सजो दी ते जलसो बुधी करे सुभान अल्लाह जा नारा भी हणदी रसूल जो आशिक भी सदींदी पर दाढ़ी कूड़ी पई थस हराम जो रसूल जो दाढ़ी रखे बेनमाजी लगो पियो हराम जो नमाज पढ़े व्याजी आहे ते बैठो होंदो वाइज में व्याजी आलिमन जा हथ चुमंदो पैसा भी खर्ची दींदो तो हलाल जो थस हले हराम जो थस रमजान जा रोजा न रखी ए नारा हणी हथ मथे कंदो रसूल जो आशिक आ यो मुनाफिक आ रसूल जो आशिक ना है यो ठगा यो धोखेबाज अल्लाह अल्लाह जे रसूल के सचन मुसलमान जी जरूरत आ मुनाफिक ने धोखेबाज ठगन जी जरूरत ना है असा ता दिसो ए जे के रसूल जा उम्मती नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आशिक सदाण वाला एता जलसन ए वाइजन में आया हो चंद मानो नमाज पढ़िया मा डिठो थे बाकी 12 रुपया फेरंदा वता होया वो हेते भी दिसी एक बे के नमाज पढ़ियो होंदो बाकी निकरी विंदा वाइज का जलसे का त को नमाज जे वेजे न को दीन इस्लाम जे वेजे हज करे होंदो हाजी नमाज अच्छी दाढ़ी सा खीर जो व्यापारी होंदो खीर में पानी ठोके मिलाए पो विकणंदो चंदो हज करे आयो कबूल थियो यो नमाजिया यो रसूल जो आशिका उम्मतिया केड़े मुंह हाथ मथे करी नारा था हणो त रसूल जो आशिक आया आए व्याजी जानिया दाढ़ी कूड़ी पया बेनमाजी आए अया सुधरियो ना केड़ो रसूल जो इश्क आ जो अंदर में रखी दर बंद करे ताला हई वेठो आ बाहर कढणी न थो छडे से ए सीनो ए दिल इंसान जो जरखे जमीन जे मिसाल आ कीमती आ छो त सीने में अल्लाह सी कुरान जी जाय रखी आ सीने में अब बुधो मा थोड़ो मिसाल दिया मानो जे करे कैसा वेठंदो ता बारई जा मानो डाढा मुरसो चौंदे न गिरेबान खोले चौंदे अच विड़त मा दिसा ये चौंदो न बा ए जे करे को चौंदो बा मेहमान थिया जाय आहे तो चंदो बाबा मुझो गिरबान खोलो पियो सीनो खोलो पियो मां सखी अच मुझे तडे दे तो इज्जत मिलंदी सखावत जे ला भी सीनो खोलो पियो थस बहादुरी जे ला बिड़न जे ला भी सीनो गिरबान खोलो पियो थस माना हे जाय एडी कीमती आ ना सखावत जो भी मरकज आ बहादुरी जो भी मरकज आ कुरान जो भी मरकज आ दीन इस्लाम जो भी आशे मरकज आ रसूल जे इश्क जो भी मरकज आहे पर तू इनके पानी गंदे नाली जो पियारियो आ तने पोख पैदा थे नथी जाहिर काशे थे नथी अब बुधो बुधो बनी हो जे भली हाँ जरखे जमीन हर रुपी का है बिज भी छत्रिस पर पानी गंदे नालिया जो पियारे यो पोख जाहिर थींदो हलायो पोख जाहिर थींदो मिठे पानी से पाक पानी से ये इंसान जो सीनो जरखे जमीन जे मिसाल आ बेहतरीन जाया मरकजा सदरा मेवरा पर इनके पानी पियारियो था गुनाहन जो गंदे नालिया जो तो रसूल जो इश्क कादो जाहिर थींदो अज वायदो कर रसूल जो इश्क जाहिर कंदासी फरमाई नबी से पर मदद कयो 360 खजन चक्यू थियूं नबी जी फरमाया जेको छाए मालिक गनीमत जो सोन पियो दियोस दिनोस वयो मालिक दे चिबा 360 खजन चक्यू थियूं जी हां काडो चिबस थियूं मदद साहब एक बेजी कंदा कंजी शादी को न थियल हुंदी साईं मोके हक मार जा पैसा कोने नबी फरमाया मदद न था कयोस साईं न्याणी जे दाज जे ला पैसा को रसूल फरमाया मदद न था कयोस असा एक बे ते टोक कंदासे एक बे ते मस्करी कंदासे मुझा दोस्त या मुसलमानी ना है असल मुसलमानी इंसानियत आ तो नेक नमाजियां मुल्ला हाजियां इंसानियत में ना है तो मुसलमान जे सरण जी लायक ही ना है रसूल जो हदीस आ मुसलमान हुआ जो बे मुसलमान जे हथों ज़बान जे बद अखलाकी का गंदकार का महफूज हो जे असा मा को महफूज आए हलायो
तो थोड़ो पान ते मेहनत कयो न। असल इनकलाब इनके चइबो आ पांजो पान में मेहनत कर। साईं मुफ्ती तकी ओस्मानी साहब पांजे फुजला कन्वेंशन दारुल उलूम जे तुलबा का चयो जे ॾियो अहवाल ता वॾा थी करे छा थींदो तालिब तालिब चीसी सा आलिम थींदासे मुफ्ती थींदासे जी जवाब गलत आ। अरे आलिम थींदासे जवाब गलत आ। जी तू चो तो वॾो थी करे आलिम थी मां पंहिंजो इस्लाह कंदुसि तॾहिं जवाब दुरुस्त आ। पंहिंजो इस्लाह कंदे त ॿिए जो इस्लाह थींदो न सही। पंहिंजो इस्लाह ही कोन थियल अथसि त ॿिए खे कहिड़ा गुलनि जा हार पाराईंदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो फरमाई त नवे से काफ़र ठो वई हे छा थियो ठीक आहे मैं खज जी चकियूं लगा जॾहिं बाग बणजी वई पोइ अच जा पोइ आज़ादी मिलंदी ईअं कोन मिलंदी तोखे। वरी मुंहिंजो थियो चईसीं हेॾो सारो बाग जॾहिं कॾहिं लॻे कॾहिं वॾो थिए नबी से घबरा ना जॾहिं खॾु खोटे वई मां रसूल खे सॾु करे पंहिंजे हथनि सां मां रखंदो वेंदुसि। हज़रत सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला अन्हु 360 खज जे चकीअ जे लाइ यहूदी काफ़र जे बनीअ में खॾ खोटे या रसूल अल्लाह चो मुंहिंजो साईं आयो ऐ रहमतुल आलमीन साईं पंहिंजे हथनि सां खजनि जूं चकियूं लॻाईंदा विया 360 खजूं लॻायूं। ॿुधायो त केॾो कमु मुश्किल आहे केतिरे क़दर तकलीफ़ दे आहे पर हिकिड़े साहबी ग़ुलाम जे लाइ रसूल फरमायो जेकॾहिं 360 खजुनि जूं चकियूं लॻाइणो पवनि पगर वहाइणो पए मिटी छाणणी पए मिटीअ में हथ लाव मुंहिंजा रंगजी वञनि तॾहिं बि क़बूल आहे। हिकिड़ो मुंहिंजो ग़ुलाम साहबी आज़ाद थी वञे त रसूल जा ॾुख बि लही वेंदा। असांजी मुसलमानी इहा आहे हड़ई मुसलमान पंहिंजा भॼाए छॾियासीं आहे की न। हे मस्जिद जे मस्जिद में नमाज़ जे लाइ नच जा तुंहिंजे पिणे जो मस्जिद ठहियल आहे ॻाल्हायो। अक्सर करे ॿारड़ी जा माण्हू इहे जेको छा आहे त मुंहिंजे मस्जिद में नमाज़ पढ़ण जे लाइ नाच मुंहिंजे मदरसे में नाच हेॾे नाच जा इन खां पुछा त कयो त मस्जिद तुंहिंजो घर आहे या अलाह जो तुंहिंजो घर असां न ईंदासीं। बाक़ी जेकर अल्लाह जो घर आहे त पोइ जेको आहे तव्हां छाजे लाइ हिते रोकियो था मुसलमाननि खे। अल्लाह जे घर मां कंहिंखे रोकणो न आहे छो त मस्जिद कंहिंजो घर आहे। ॻाल्हायो त सही हक़ ते ॻाल्हायो न। अॼुकल्ह त हक़ ॻाल्हाइण वारा बि मरी विया आहिनि हले काॾे तॾहिं ताईं मुसीबतूं ॾमरूं थियनि था असांजे मथां। सवाद ॾिसण वारा घणा तमाशाई घणा हो हुनखे तो कुटे मुंहिंजो मज़ो आहे हो हुनजी बेइज़ती करे मां बीठो ॾिसंदुसि। इहा कहिड़ी मुसलमानी आहे। अॼु वाइदो कर त इंशाअल्लाह हक़ बि ॻाल्हाईंदासीं। चओ 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 पोइ हक़ जे करे माण्हू मरी वञे त शहीद आहे न साईं। हा मुंहिंजा दोस्त तवजा फरमाई त नबी सल्लल्लाहु फरमायो हथनि सां 300 साहबा फरमायो नबी साईं पंहिंजे हथनि सां खजनि जे चकियुनि खे लॻाईंदा विया पोइ ते जो नज़र कयोसीं वो खजी जो बाग लॻंदो हुयो डंग डोका भी झलींदा हुया ॾाढा तुंहिंजो सुभान अल्लाह कुरान ऐलान कयो फरमायो अरसलनाका इल्ला रहमतल आलमीन। सो सुभान अल्लाह रहमतुल आलमीन साईं आहे। वाह मुंहिंजा सोना तव्हांजे हथनि मुबारकनि जी बरकत आहे। हिकिड़ी सेकंड में चकियूं खजनि जो बाग बणिजी वियो आहे डंग डोका बि झलिया। नबी सलमान वहीं चो पंहिंजे आका खे ख़ाली हथ न अचिजा ये बोट ऐं टोकरूं बि खणी अचिजा। बाग बि ॾिसी वई डंग लोका बि फटे वई मथां खां कबरूं न खाए वई मुंहिंजे तसवुर ॾे नज़र कयो हज़रत सलमान फारसी चयो मुंहिंजा मालिक हलिया बाग तुंहिंजो तयार चिचरियो त नथो आहे चिचरियो त तूं थियो आहे। जॾहिं आयो नज़र कई अल्लाह अकबर खजूं जूं चकियूं जल्दीअ में सालनि जा साल लॻे उनजे वॾे थियण में खजूं वॾियूं बि थियूं बाग बि लॻी वियो डंग डोका बि झले बीठा। हज़रत सलमान फारसी चयो हाणे त मूंखे आज़ाद कर मालिक यहूदी थो चवे ओ सलमान तोखे त आज़ाद करे छॾियो पर अॼु मां पाण ग़ुलाम थी वियो तो मोहम्मद अरबी जो ग़ुलाम कलमो पढ़ी मुसलमान थी वियो आहे। पर मैं अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु
चो सुभान अल्लाह। एड़ो साईं आहे मदीने वारो साईं है मिठे नाल वारो आहे। तनी त चवण वारे चयो चे मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं, गुलों का है तो क्या कहना, वहाँ के खार अच्छे हैं। आखिरी शेर साईं जन मौजूद बैठा। खार अरबी कलाम में चइबो आहे कंडे खे। अब असां तव्हां वटि बबूर जा वण आहिनि, कंडा ॾिसो था। आशिक़ रसूल चए थो मदीने जो त मके मदीने जा गुलाब जा गुल त सुभान अल्लाह कंडा बि पंहिंजे मटि पाणो आहिनि। सुभान अल्लाह ॾाढा चवंदे, पर इश्क अहिड़ो रसूल जो रख न। असांखे त इहो कंडो बि लॻे त बर्दाश्त कोन्हे, तो इसराइल जा बम केरु बर्दाश्त कंदो? हा पोइ ते भॼंदे अॼु वाइदो कर दे इंशाअल्लाह। अहिड़ो ऐलान थो त हाणे इहे ॾाटरा जेके लाबारा था कयूं न, इहे छॾे करे ॾाटरनि सां मुठी खपींदासीं वही करे काफ़रनि आहे की न। रसूल जे ज़माने में साहब पकल खजूं छॾे वेंदा। मता तूं चई त मौली तव्हां हाली हलो असां कणकनि जो लाबारो कंदासीं, तव्हांजे मदरसे ॾे बि अन्न पुॼाईंदासीं, पोइ असां ईंदासीं। असां बि तव्हांजी नियत खे ॼाणियूं था, पहिरियां तव्हांखे अॻियां कंदासीं, पोइ असां कट थिया। को जनाज़े पढ़ण वारो बि त हुजे न, को गुस्ल ॾियण वारो बि, पर शहीद खे गुस्ल जनाज़े जी कहिड़ी शइ ज़रूरत आहे। पर दोस्तों अचो आख़िरी शइ, पर मैं मदीने के दरो दीवार और बाजार अच्छे हैं, गुलों का है तो क्या कहना, वहाँ के खार अच्छे हैं। कदम रखे हैं जहाँ पर मेरे महबूब मदनी ने, कदम रखे हैं जहाँ पर मेरे महबूब मदनी ने। यहाँ के महलों से वो दोनों गार अच्छे हैं। मेरे आका के सब साथी तो अच्छे हैं, मगर लेकिन सुलाए हैं जो रोज़े में वो दोनों यार अच्छे हैं। सुलाए हैं जो कदमों में वो दोनों यार अच्छे हैं। मेरे आका के रोज़े पर खड़े हैं जितने चौकीदार, मेरे आका के रोज़े पर खड़े हैं जितने चौकीदार, वो तुम्हारे बादशाहों से वो चौकीदार अच्छे हैं। तुम्हारे बादशाहों से वो चौकीदार अच्छे हैं। वहाँ हर चीज़ अच्छी है ज़माने भर के चीज़ों से, वो यहाँ के अच्छे अच्छों से वहाँ के बीमार अच्छे हैं। अल्लाह से